अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोफियल पाप नगर जंजई नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। दोस्तों चवंदा आहिनि त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, जहिड़ा रूह तहिड़ा ख़तमा, जेको पोखींदे सोए लुड़ंदे। अहिड़ी तरह तव्हांखे हिकु इंट्रस्टिंग सीन असां तव्हांखे हिकु इंट्रस्टिंग ड्रामे जा मोड़ ॿुधाईंदासीं। दोस्तों मेगा सोफियल पाप नगर जंजई नई एपिसोड में छा वॾेरो बालाज ख़ान हाणे पंहिंजी घरवारी खे छॾे ॾींदो, छो जो जेको आहे जॾहिं कमीनो जेको आहे मंठार हुनजो वफ़ादार कुतो यानी हुनजी इज़त खे नीलाम करे हुनजे हवेली खे जेको आहे सो लताड़े हुनजी जेको आहे पंहिंजी धीअ जॾहिं राणी खे खणी वेंदो, छा वॾेरे बालाज ख़ान इहो जेको आहे सो बर्दाश्त करे सघंदो? छा शेर दिल वारा ऐं वॾेरे रावल ख़ान वारा गॾिजी वॾेरे बालाज ख़ान जो कमु तमामु कंदा, या वॾेरो बालाज ख़ान पाण इन सोचनि में ॻरी वेंदो, या मंटार ख़िलाफ़ु वॾेरे बालाज ख़ान जो छा रिएक्शन हूंदो? इन सॼी तफ़सीलात ॼाण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जी हाणे ईंदा नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों सब्सक्राइब ज़रूरु कंदा, छो जो अव्हांजो सब्सक्राइब करण सां को बैलेंस कोन थो किरे। बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे ऐं पंहिंजो शहर जो नालो ज़रूरु ॿुधाईंदा ऐं पंहिंजो क़ीमती राय बि ज़रूरु ॾींदा। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोफियल पाप नगर जंजई नई एपिसोड में हिकु इंट्रस्टिंग मोड यानी इंट्रस्टिंग सीन अव्हांखे ॾिसण वटां मिलंदा, छो जो मां तव्हांखे पहिरियां मिसाल ॾेई चुको आहियां त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, जहिड़ा रूह तहिड़ा ख़तमा, जेको पोखींदो सो लड़ंदो। अहिड़ी तरह तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त कमीनो वॾेरो बालाज ख़ान सॼी उमिरि ॻोठ वारनि मथां ज़ुल्म कयो आहे ऐं ॻोठ जे न्याणियुनि में अखियूं विधियूं आहिनि। ऐं हुन जेको आहे तव्हां गुज़िरियल एपिसोड में जीअं त ॾिठो हुयो त राबेल वीचारी जो शादी हुयो, हुन वीचारी जी शादी मां हुनखे जेको आहे मंडप मां यानी कि उथारे भॼी वियो। हाणे ईअं थींदो त हुन ॿियनि जी इज़त खे नीलाम कयो आहे त पंहिंजी इज़त हाणे हुनजी नीलाम थींदी। मुंहिंजो वफ़ादार साथी जंहिं मंठार जंहिं ते उहो वॾो भरवसो कंदो हो, उहो ई हुनजी जेको आहे पंहिंजी धीअ राणी खे हितां खणी पंहिंजे दोस्त जबल वटि वेंदो। जबलनि पहाड़नि में उनजो दोस्त जबल हूंदो ऐं जेको आहे उन वटि जेको आहे पनाह में रहंदो, छो जो हुनजो जेको जबल दोस्त आहे उहो जेल में गॾु रहंदो हुयो ऐं जेको आहे उहो इन वटि वेंदो। हाणे ॾिसणु इहे इंट्रस्टिंग मोड थींदा, ॾिसणु इंट्रस्टिंग इहो थींदो छा जेको आहे जबल हुनखे जेको आहे सो मदद कंदो ऐं होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जेको आहे सो शेर दिल वारा हाणे ऐं रावल ख़ान वारा वॾेरे बालाज ख़ान जे मथां हमिलो कंदा। ऐं ॾिसणु इहो दिलचस्प थियण वारो आहे, छा वॾेरो बालाज ख़ान मारिजी वेंदो या जेको आहे सो कमीनो वॾेरो बालाज ख़ान शेर दिल वारनि खे बि जेको आहे सो पुलिस खां लाक़ में कराए छॾींदो। इहो ॾिसणु तमामु घणो दिलचस्प थियण वारो आहे। तव्हांजो छा राय हिन सॼी जेको आहे सो डिटेल बाबति पंहिंजो क़ीमती राय कॉमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा ऐं पंहिंजो शहर जो बि नालो ज़रूरु ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी। ॾिसणु न विसारींदा असांखे।